नाज़रीन, जैकबाद में रिटायर्ड सरकारी मुलाज़िम पारां पेंशन में कटौती खिलाफ़ धरणो हयो वियो आहे। रिपोर्ट कर रहा है हुजूर बख्श मुगेरी। रिटायर मुलाज़िमन पारां एहतजाजी मुज़ाहिरो करे प्रेस क्लब साम्हूं धरणो हणी वेठा आहिनि। चोसांस ॻाल्हि ॿोल कयो, वधीक उन्हनि जो छा चवणु। असां रिटायर मुलाज़िम आहियूं। गिरेवा जो मुख़फ़ जेका आहे उहा आहे गवर्नमेंट रिटायर्ड एम्प्लॉइज़ वेलफेयर एसोसिएशन, जेको असां 2018 खां असांजो एहतजाज हले पियो त ॿियनि सूबनि में इहे हक़ ॾिना विया आहिनि, असां सिंध खे नथा ॾिना वञनि। उन में 10% वज़ीरनि जो वधारे पंहिंजो पघार पेंशन में इज़ाफ़ो, ग्रुप इंश्योरेंस एंड बैनुअल फंड, इहे असां मुतालबो कयूं था सिंध गवर्नमेंट खां, साईं मुराद अली शाह खां, असद ज़रदारी खां, त असांजा हक़ असां मुलाज़िमनि खे रिटायर खे ॾिना वञनि, न त ॿी सूरत में असां रोडनि ते जींदासीं। रिटायर मुलाज़िम पंहिंजे हक़नि लाइ सरापा एहतजाज आहिनि। सदन जेके जाइज़ हक़ आहिनि उहो आहे जेके सिंध गवर्नमेंट उनजे पघार मां ग्रुप इंश्योरेंस लाइ कटौती कई आहे, जेका ॿियनि सूबनि खे त ॾिनी थी वञे। KPK गवर्नमेंट ॾिनी आहे, पंजाब गवर्नमेंट ॾिनी आहे, जॾहिं त अलाए छो सिंध गवर्नमेंट हिन बुज़ुर्गनि खे जेके 60 साल पंहिंजी ज़िंदगीअ जा पंहिंजे इदारे खे ॾिना आहिनि, त जेके बि ही बुज़ुर्ग दोस्त आहिनि इन जा जाइज़ मुतालबा जल्द जल्द मंज़ूर कया वञनि। वॾो मुतालबो आहे ग्रुप इंश्योरेंस, जेको असांजे पघार मां जॾहिं कंहिं बि डिपार्टमेंट में एडक्शन थींदी आहे, मुलाज़िम एड थींदो आहे, त उन जे पहिरीं पघार खां ई ग्रुप इंश्योरेंस कटी वेंदी आहे, जेका रिटायरमेंट खां पोइ ॾिनी वेंदी आहे। पूरे पाकिस्तान में बलूचिस्तान, KPK, आज़ाद कश्मीर सभई गवर्नमेंट पंहिंजे रिटायर मुलाज़िमनि खे ग्रुप इंश्योरेंस ऐं बैनुअल फंड ॾियनि था पिया। असांजी सिंध गवर्नमेंट पाकिस्तान पीपल्स पार्टी असांखे असांजा हक़ूक़ नथी ॾे। नाइंसाफ़ी बंदि कई वञे। हिन जो ग्रुप इंश्योरेंस असांजो हक़ आहे, बुनियादी हक़ आहे, इहो असांजे पघार मां कटियो थो वञे। इहो जल्द अज जल्द जीअं रिटायर थिए थो रिटायरमेंट सां गॾु ग्रुप इंश्योरेंस खे ॾिनो वञे। ऐं बैनुअल फंड बि असांजो हक़ आहे, उहो बि ॾिनो वञे। ऐं 15% जेको गवर्नमेंट जे तरफ़ां ऐलान थियल आहे उहो असांखे 15% ॾिनो वञे। हिन वक़्तु असांखे 5% ॾिनो थो वञे, जेको असांजो हक़ आहे। जेको टेई सूबा इहे टेई सहूलियतूं खणंदा, लेकिन असांखे सिंध खे नथो मिले। इन्हनि मुतालबो कयो आहे वज़ीर आला सिंध खां, पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी को ख़ुदारा, जेके असां रिटायर मुलाज़िम आहियूं, असांखे जेको पेंशन आहे उहो पेंशन ॾिनो वञे, ऐं जेको 15% जेको वधायो वियो आहे उहो बि ॾिनो वञे। कैमरामैन शकील बलोच सां मुगेरी, धरती TV न्यूज़, जैकबाद।